बांदी इस्लामी जमायत तुलबा पारां जमायत इस्लामी अगवान तारिक जावेद आराई ऐं उमर तारिक नाज़िम इस्लामी तुलबा पाकिस्तान की अगवानी में कश्मीर यकजहती रैली कढी प्रेस क्लब साम्हूं पहुची कश्मीर सां यकजहती जो इज़हार रिकॉर्ड करायो वियो। उन मौक़े ते उन्हनि ॻाल्हाईंदे चयो त अॼु 5 फरवरी ते कश्मीरी यकजहती ॾिहाड़े ते असां कश्मीरियुनि ऐं पूरी दुनिया खे ॿुधाइणु चाहियूं था त पाकिस्तान जी अवाम कश्मीरियुनि सां संदसि जिदोजहद में गॾु आहे ऐं कश्मीरियुनि मथां थींदड़ ज़ुल्मनि जी सख़्त मज़म्मत कयूं था ऐं चाहियूं था त कश्मीर जी अवाम खे अक़वाम मुतहदा जी करारदादुनि जे मुताबिक़ हक़ मिले ऐं उते राह शुमारी कराई वञे त उहे पाकिस्तान या भारत मां कंहिं सां गॾु रहणु चाहिनि था या पंहिंजो आज़ादु वतन घुरनि था जेको संदन हक़ आहे जेको हिन वक़्त ताईं भारत नाहे ॾिनो ऐं पाकिस्तानी अवाम कश्मीरियुनि सां गॾु ऐं संदन मथां थींदड़ ज़ुल्म ख़िलाफ़ आवाज़ उथारींदी हूंदी। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां बि पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार खे कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था त पोइ देर छाजी। हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ WhatsApp नंबर 03447223464 तेज़ तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।